कदर बाबा शौकू बाबा मुकू पर बाबा साईं पर छा बाबा साईं देरी कोन था क्यों तो एड़ो था कुट को जो सजो साल याद कंदो कदे था वजो न अन्या हिन मानू जी सर्कस कढणी आ समझो हेलो दिलावर खान तो जेकी हिन दिल मथा डंप दिना आहिनि ये डंप हाण ता जिंदगी को न छुटंदा मुखे कसम है पांजी इज्जत जो जैसी ताईं तोखा ऐं हाकिम खान खां पलांद न वठंदुस हिक घड़ी हिक पल भी सुकून सां न वेंदुस हिक पल भी सुकून सां तू मरंदे तो कफन में नसीब न थींदो तुंहिंजी इन्हनि पेटुनि पारां तुम था मूंखे कुछ भी न थींदो मूंखे अकमल मायरा ऐं हाणे तू कमाल जो सिर भी खयो हाणे तू तमाम जल्द मरंदे मूंसां तो तमाम जल्द मरंदे तू किन्नो थी मरंदे तोखे दफनाइण वारा भी कोन मिलंदा बस हाणे बस पंहिंजी ज़ुबान बंदि रख मरंदे मूंसां तू मरंदे किन्नो थी मरंदे मूंसां तू किन्नो थी मरंदे मूंसां अल्लाह तोखे मारींदो तव्हांजा हिते बिठायो तव्हांजे इंतज़ार में हुकुम कयो छा करिणो आहे वञो पुलिस पिकेट ते जेतिरा भी सिपाही आहिनि उन्हनि खे ख़तम करे अचो इन कम करण सां पुलिस असांजे पोयां वधीक बाहिबारींदी पुलिस असांजे पोयां न पर खाने रुस्तम जे कट बाहिबारींदी तव्हां वञो सजी पिकेट के तबाह करे छॾियो को भी सिपाही जेरो बचण न घुर्जे ऐं पोइ लॻाईंदासूं इहो केस भी खान ऐं रुस्तम जी कट उन सां तव्हांखे फ़ाइदो मिलंदो नजीब जॾहिं कानून जा माण्हू मरंदा त पोइ पुलिस चुर वेंदी इन जो मतलब त कम असां कंदा वञूं ऐं उन जो इल्जाम रुस्तम ऐं खान मथा लॻंदो वञे जॾहिं कमाल खान जे लाइ डीएसपी कुझु नथो करे त पोइ पुलिस खे हरकत में आणो ई पवंदो ऐं पुलिस तॾहिं हरकत में ईंदी जॾहिं उनजी ॻिचीअ में हथ पवंदो ॻिचीअ में हथ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त जेके इहे ॿ टे सिपाही आहिनि न इन्हनि जो कमु पूरो था करे अचूं अच इब्राहिम नजीब मुझी गाल गौर सां ॿुधंदा वञो इन्हनि सिपाहियुनि मां हिकु भी जेरो बचण न घुर्जे जेकॾहिं हिकु भी जेरो बची वियो ऐं उन्हीअ तव्हांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾिनी पोइ खान रुस्तम त ठहियो पुलिस तव्हांजो जीअण हराम करे छॾींदी बेफ़िक्र थी रहिस हाणे उन्हनि मां को भी ज़िंदा न बचंदो अच इब्राहिम वञो नजीब वञो इन पुलिस पिकेट के तबाह करे ॿुधायो इन्हनि कानून जे रखवालनि खे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर हकीम जी बादशाह छोरी त हवेली में बेहान जड़ी बादशाह
तव्हां बि कमाल था कयो। ख़बर न आहे त इहा छोकिरी घणनि घाटनि जा पाणी पीए जे हिते पहुती आहे। न हकीमा, ॾिसी कोन थो केॾी न मासूमियत अथसि। त पोइ छा सोचो थी बादशाह, त कुझु ॾींहुं विहाण जे लाइ या सॼी ज़िंदगीअ जे नाते जोड़ जे लाइ? हकीमा, छोरी दिल में घर करे वई आहे। सोचा थो त माई वॾी खां रिश्तो घुरी हमेशा लाइ हिन छोरीअ खे पंहिंजे दिल जी राणी करे छॾियां। बादशाह जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ माईअ खां तुंहिंजे लाइ संग घुरी वठूं। न हकीमा, अञा न। छो बादशाह? जेकॾहिं माई संग ॾियण खां इनकार करे त पोइ? बादशाह, कंहिं पौधे माईअ जो मथो कोन सड़ंदो। हकीमा, ये जेके मिसकीन हूंदा आहिनि न, ये अलाए छो हवेली जे नाले खां छिरकड़ शुरू कंदा आहिनि। त पोइ छा करणो पवंदो बादशाह? पहिरियां हिन माई खे एतिरो कर्ज़ ॾे जो पेरनि खां वठी चोटी ताईं असांजे कर्ज़ में गर्क थी वञे। पोइ जीअं हिन खां असां संग घुरूं त इनकार न करे सघे। होॾे त ॾिस, मोह पको बीहजी वियो आहे, ॼण के जर में पाड़ा अथसि। कीअं त बीठो थो तके छोकिरनि ॾे। न वेंदो न वेंदो जेसीं ताईं हिन जा छोह न छंडे कढंदीसांसि। माई वॾी जो ख़ैर। बाबला, ख़ैर त रब जग जहान जो कंदो, पर ॻाल्हि आहे सिधी सही। जे हिते असांखे इज़त सां रोटी कमाइण ॾियो, रोज़ी करण ॾियो त ठीकु आहे। जे न त असां तव्हांजे इन नज़रुनि जो तमाशो कोन बणबासीं, कोन। छो माई, का तकलीफ़ पहुती आहे छा? बाबला, जे रोज़ रोज़ हिते अचे इहे दोॾा फोटारे बीही रहंदो त असां खां कमु करणु बहाल आहे। असां खां कमु करणु न माई न, असांखे वरी हिते न ॾिसंदी। तूं वञी पंहिंजो कमु कर, असां हलूं था। तोखे वरी शिकायत जो मौक़ो न मिलंदो। अच कमदार। बड़े मियां त बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह। अरे हे भी वरी ॾिसो उल्लू भित ते वेठो आहे। हीअं कयूं थो वञे। अरे तोखे उहे ॾींहं खैरां ॾेखारींदी जो यादि कंदे, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। क़िस्मत करियो आहे, न त तुंहिंजो इहो ॾिढ न दोहल जहिड़ो भञा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, जंहिंखे ॾिस सो मिले वारा तारा फोटारियूं पियो थो ॾिसे। अम्मा छा पिया चवनि? चवंदा वरी छा, मिड़ई धूड़ था पाइनि। वरी बि कुझु त चवंदा हूंदा। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, जेको कुझु मां हुननि खे चयो आहे हो छा चवंदा। अम्मा किथे ईअं न थिए जो ही पोरियो बि विञाए विझी। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, इहो मूंखां छठो कोन पुॼंदो त हो अचे मुंहिंजे नियाणियुनि में अखियूं विझनि ऐं मां वरी पेट तातलण जे करे हेठि अखड़ियूं कयूं वेठी हुजां। इहो खैरां खां कोन पुॼंदो। बुख वगे त मरी सघां थी, पर जे इज़त सां जीअण न ॾिनूं न हिननि त पोइ मौत क़बूल ईंदी। बाक़ी ईअं त ज़िंदगी कोन गुज़ारींदसि। हा
गाल बुध चंगा थिया जो लुक गिसे न त सदा कब पूरा कर छोड़न हाउ धरते अता सोच न निकल हाली तू काने तबूक न लग वने एक थुलादा मरे मुकाम करे परे गाल बुध आत हलू पेर ड्राह त मार न गतन ओ धरते हल भज परे थी धरते बाबा रोस्तम आया बाह बाल लीती है वो धरते परे थी सागणू अरे हल बाहर वही हल बाबा सही जुल्म थियो अरे निभागा छा थो बाबा सही मां जमीन घुमी रहियो त गाल खणी कर न रेस नडा मु ओचितो खान के ॾिठो जेको पुलिस पोस्ट तरफ़ वञी रहियो हो असां वाले रुस्तम खान को भी ॾिठा है वॾा बाबा उन खेरल बहा ओ धरते बाबा साईं ओचितो वरी डज फायरिंग शुरू थी वई सो भी यम करे छा खान के पुलिस मारे तो बाबा साईं जी बिना फायरिंग खत्म थी न त मां छा थो ॾिसां अलाए छा थो ॾिसां बाबा साईं यम करे अरे हेॾे हाणे बक बी छा ॾिठई बाबा साईं सब पुलिस वारा मारजी आ रुस्तम खान दे जुल्म करे छड़ियो मां तव्हांखे चवंदोसि पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञी कोन तव्हां चए तो रुस्तम अहिड़ो न आहे रुस्तम खान सां गॾिजी वॾो ज़ुल्म कयो आहे वॾो ज़ुल्म कयो अथई अहिड़ो त कम करे आया हूं जो असांजे पाछे खे बि ख़बर कान पई त पुलिस वारनि खे कंहिं मारियो आहे हाणे ख़बर पवंदी त केतिरे वीहे सौ जेकॾहिं अञा बि उनजे मथे में जोई न चुरी त पोइ इन खां बि वॾो कमु करे ॾेखारबो नजीब ऐसा हाणे पुलिस जो निंड्रू हराम होदियूं हराम जंहिं महिल असांजे सिर मथां अचे थी त इहे कानून जा मुहाफ़िज़ आराम में हूंदा हाणे जॾहिं इन्हनि जा सिर लाहींदासीं पोइ मन कातिलनि जो बिलो कनि हाणे तमामु जल्द पुलिस हिते बाह बारी थी नजीब इब्राहिम बाबा तव्हां कुझु ॾींहंनि लाइ पासीरा थी वञे जीअं कुझु थथाई थे ऐं पए पुलिस खे ख़बर त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर अम्मा जल्दी कर ॾाढी बुख लगी आहे इस बाप देर काने इजो तो बचे चाची जन्नत तू हिते जी बाप बस किस्मत खणी आई है खैर तोखे मां
हिन औरत लाइ ॿुधायो त हाकिम खान नादाब बस छॾे ॾे हिन ॻाल्हि खे वधीक फटन मथां लूण न बुरक। अदी हाकिम खान खां तुझे ज़ुल्म जो हिसाब मां गाए वॼाए वठंदुसि। इन्ही हाकिम खान खे जेकॾहिं तुझे कदमनि में मुंहुं न झुकायो त मुंहिंजो नालो बि रुस्तम खान आहे। रुस्तम खान आहे मुंहिंजो नालो। हाँ चाची, इन ज़ालिम खां सभु पलांद करणा आहे। अबाब खैरां जी ख़बर अथई तू हा आहे किथे? न चाची, मां पाण उन्हनि जी तलाश में आहियां। ख़बर नथी पवे त अलाए कंहिं तरफ़ मोह कयो अथनि। जेसि ताईं मां खैरा सां न मिलंदसि ऐं उन खां माफ़ी न वठंदसि न मुंहिंजी दिलि खे सुकून ई कोन मिलंदो। अल्लाह करे मूंखे जल्दी खैरा मिले। चाची तमामु जल्द मां चाची खैरा खे हथ करे तव्हां सां मिलाईंदुसि। अबाब ॾिस जीअं तोखे खैरा जी ख़बर मिले न मूंखे ज़रूर ॿुधाइजां। मां खैरा सां मिलंदसि ऐं उन सां मिलण मुंहिंजो तमामु ज़रूरी आहे। जी चाची। अदी सामान त आहे न? अल्लाह ख़ुशि रखई अबाब। सामान अञा 2 ॾींहंनि खनि जो त आहे, थी वेंदो। ठीकु आहे अदी, सुभाणे मां रमूअ खे चवंदुसि त कुझु ॿियो बि सामान वठे। जमींदार तो सही हलेस थो न? हाओ अदा हाओ भला जे न बेहलंदो सही असां खे छा कर। जेकॾहिं सही न हलियो न त कम छॾे ईंदासीं। न बचा न कम छॾण जी ग़लती न कजोसि। सोणी अच त तूं मां पाणी भरे अचां। हाओ अम्मा हाओ वञू वञी महलाए तो पाणी भरे अचो त को कोने भाने जी कयूं को मानी टुकड़ो थे। ओदे मां बि ॾाढो थकिजी पियो आहियां। गोर घबाटो करे बसि पुत में साह कोन्हे, खाली आराम थो कयां। हा दा हा भली कर आराम। अम्मा इहो त शुक्र आहे जो ही झोपड़ियूं मिली वयूं सिर ढकण जे लाइ, जे न त अलाए किथे धिका खायूं आ। बसड़ी अम्मा जेके किस्मत में धिका लिखियल हूंदा से त जरूर मिलंदा। अञा त ख़बर ई कोन थी पवे त छा छा थियणो आहे मुक़दर में। तो त असांजो हुयो कोन, पर पोइ बि अलाए छा रब जो राज़ आहे पियो थो लोड़ाए। बस अम्मा रख अलाह ते, दुखन पिया सुख भी ईंदा आहिनि। बसड़ी अम्मा सुख हिकिड़े झुटके जा, दुखन जे लाइ पियो लोड़जे। वरी बि शुक्र था कयूं पिया मालिका। न ॼाण त सोडो अलाए कहिड़नि सूरनि में हूंदो। ख़ुदा भलाई कंदुसि, खैरनि सां हुजे। जिंदगी त मिली वयसि, पर जेका हाकिम खान जुठ कयसि शायदि उहा विसरी वञे। वरी अची जोश में को ग़लत कदम न खणी वेहे। अल्लाह भलाई कंदुसि। मुंहिंजो जेतिरो वस हलियो मूं भलाई कई मांस, अॻिते भाग खटंसि। कंहिंखां मदद घुरां मूसा खान भी मुंहुं फेरे वियो। मजू त पैसनि खां सवाइ कम ई कोन कंदो। कंहिंखां मदद घुरां, कंहिंखे पाण सां गॾायां जेको मूं मथां थियल हर ज़ुल्म जो हिसाब हाकिम खान खां वठे। उहो केर थो थी सघे
जेको मुंहिंजे करे हाकिम खान सां टक्कर खाए। कंहिंखे न कंहिंखे त पाण सां कढाइणो पवंदो। हाकिम खान खां हर हाल में पलांत करणो आहे। जेसी ताईं पंहिंजो प्लान न कयूं किथे मुंहुं खणी घुमी न सघंदुसि। हा हा, कीअं बि करे हाकिम खान खां पलांत करणो आहे हाकिम खान खां पलांत।